الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد وإن تعدوا نعمة الله لا تحصوها صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا अल्लाह तबारक व ताला क़ुरान पाक जे इन ई आयत जे इन्हनि मुख़्तसिर अल्फाज़नि में इंसान खे हिन शइ जो अहसासु ॾियारियो आहे त तव्हांजे मथां मुंहिंजूं बेशुमार नेमतूं आहिनि, तव्हां क़दुरु कोन था कयो। इन क़दुर जी निस्बत अहसासु ॾियारींदे फ़रमायईं त जे मुंहिंजे नेमतुनि खे ॻणियो त ॻणे ई न सघंदव। एॾियूं नेमतूं आहिनि, शुमार कयो ॻणियो त न ॻणे सघंदव। एॾियूं नेमतूं आहिनि पर तव्हां बेक़दर आहियो, मुंहिंजे नेमतुनि जी बेक़दरी कंदा आहियो। थोरो इन नेमतुनि जे बेक़दरीअ जे निस्बत सां अगरि अल्लामा इमादुद्दीन इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त इंसान सिर्फ़ु पंहिंजे वजूद जे मथां नज़र रखे न त इंसान खे चङी तरह इन शइ जो अहसासु थींदो त अल्लाह ताला मुंहिंजे वजूद में केतिरियूं नेमतूं रखियूं आहिनि। मुंहिंजे जिस्म खां ॿाहिरि त लाखों करोड़ों नेमतूं आहिनि मुंहिंजे लाइ, पर मुंहिंजे वजूद जे अंदरि जेके नेमतूं आहिनि उन्हनि में 5 वॾे में वॾियूं जिस्म जे अंदरि 5 उज़वा अहिड़ा आहिनि जेके आलिम आहिनि। 5 उज़वा आलिम आहिनि। अखि ॾिसण जो इल्मु थी रखे, रंग सुञाणींदी आहे, पंहिंजे ऐं पराए खे सुञाणींदी आहे, चहिरे जे रुख मां माण्हूअ जे दिलि जो अंदाज़ सुञाणींदी आहे। चहिरो मुस्कुराईंदड़ ॾिसी सुञाणे वेंदी त अॼु सफ़ा मुंड में आहे। चहिरो मुरझायल ॾिसी करे सुञाणे वेंदी अखे त अॼु साहब लॻे थो मूड ख़राबु आहे। इहो सॼो चहिरे जे सुञाण जो कमाल अखि जो आहे। अखि ॾिसंदी आहे, पंहिंजे ऐं पराए खे सुञाणे फ़र्क़ु कंदी आहे, रंग बिरंगी दुनिया खे ॾिसी ख़ुशि बि थींदी आहे त बुरनि ऐं बुछड़नि मंज़रनि खे ॾिसी करे ग़मगीन बि कंदी आहे। अखि खे ॾिसण जो इल्मु आहे, आलिम आहे। कन खे ॿुधण जो इल्मु आहे, आवाज़ ॿुधण सां ई माण्हू सम्झंदो फलाणे जो आहे। मौलूद थो चए, तिलावत थो करे, तक़रीर थो करे, पर फलाणो आहे। कॾहिं लहजो आवाज़ जो ॿुधी करे सुञाणींदो कन त अॼु दड़का ई दड़का आहिनि रुगो बाबा, पासीरो थिजां। कॾहिं वरी आवाज़ में मिठास ॿुधी करे चवंदो अॼु सफ़ा आहे, लफ़्ज़नि में दर्द हुअसि। ॿुधण सां कन खे ॿुधण जो इल्मु आहे, नक खे सिंघण जो इल्मु आहे। ख़ुशबू तरह ई ईद ते वठंदासीं पर पसंदि न ईंदियूं, ओ ॻोल्हे ॻोल्हे उहा खणंदासीं जेका असांखे वणंदी। माण्हुनि में कंहिंखे कहिड़ी ख़ुशबू पसंदि, कंहिंखे कहिड़ी पसंदि, पोइ कोई भरिसां अचे बीहंदो, ख़ुशबू लॻल हूंदसि अहिड़ी जेका वणंदी न त पोइ चवंदो यार एलर्जी थी थिए अहिड़ीअ ख़ुशबूअ खां। जेका पाण खे वणंदसि उन खां पुछंदो किथां आंदी अथई, मां बि वठां। पगर जी बदबू बि, खाधे जी बदबू बि, पुराणी ऐं बेकार शइ जे बदबूअ खे बि, ख़ुशबूअ खे बि इहो ई नकु सुञाणींदो आहे। नकु बि आलिम आहे। ज़बान बि ज़ाइक़नि जे चखण जो आलिम आहे। इन ज़बान जे ज़रिए सां इंसान खे ज़ाइक़ो, खटो, मिठो, फिको इहो सभु ज़बान जे ज़रिए मिलंदो आहे। पूरे जिस्म जे ज़रिए सां थधी ऐं गर्मी ऐं गरम शइ खे सुञाणींदो आहे। गरम शइ सां थोरो तए सां, गाॾीअ जे सालंसर सां उस ते वियो, पेर थोरा फर्श ते लॻा, टच थियो, ॾकी वेंदो त बाबा गरम आहे, गर्मी आहे। ऐं वरी थधीअ शइ खे बर्फ़ में, कंहिं शरबत जे शीशे में, गिलास में, थधीअ कंहिं बि शइ में हथु लॻो पूरे जिस्म सां सुञाणींदो। थधि ऐं गर्मी सुञाणण जो इंसान जे जिस्म जे अंदरि हिकु मादो रखियलु आहे जेको आलिम आहे। इहे 5 शयूं त इंसान जे जिस्म में आहिनि जेके आलिम आहिनि। असां इन्हनि शयुनि जो इस्तेमालु कहिड़ियुनि शयुनि में कंदा आहियूं? अल्लाह ताला जे नेमतुनि जे अहसान तौर ते या बेक़दरीअ जे तौर ते? अखियुनि सां छा ॾिसंदा आहियूं? अल्लाह ताला जूं नेमतूं न, ग़लति इस्तेमालु कयो आहे हिक हिक शइ खे। थोरो मां इन ते मिसाल ॾियां। पुराणे ज़माने में सिंजोरो ग़ालिबन इहो हाला जे हैदराबाद सईदाबाद जे इन विच जे इलाइक़े जो हिकिड़ो शहरु आहे सिंजोरो, नंढड़ो शहरु आहे। उते हिकिड़ो वापारी रहंदो हो, शायदि अञा जहिड़ो हुजे, ख़लील नालो हुउसि। वॾो वापारी हो, बसर जो वापारी हो।
उन जे अखि में थोरो फॉल्ट थी पियो, इलाज कराई, अखि उन जी दुरुस्त न पई थिए। नतीजतन डॉक्टरनि चयोसि त तुंहिंजी हीअ जेका मथी पलक हुआ इहा पलक कटींदासीं, तुंहिंजी अखि पोइ सही थींदी। हिन चयो त भला मुंहिंजी अखि सही थी थिए, पलक वञे थी त ठीकु आहे, उहा पलक कटियऊंसि। शायदि ज़ख़्म बि हिन जो उन पलक में हुयो, जंहिं पलक जे करे हिन जे अखि में अंदरि ज़ख़्म पियो अचे, कटे छॾियऊंसि। हाणे हिन जी अखि पटी पई आहे, धूड़ दज़ी हर हर धूड़ दज़ी अखि में पइजी वञे, ढके पियो त नज़र कीअं करे, ॾिसे कीअं, जे लाहे पियो त धूड़ पइजी वञे। उन वक़्तु साइंस जे तहक़ीक़ मुताबिक़ हुन ख़ुदि ख़लील नाले सां वापारी जेको हो, ग़ालिबन लगारी हो ज़ात जो, उन चयो त साइंस जी तहक़ीक़ सां मूंखे डॉक्टर ॿुधायो 45,000 दफ़ा अखि जे मथां इहा जेका पलक हुआ इहा चपके थी, ॾींहं में 24 कलाकनि में 45,000 दफ़ा अखि जे मथां इहो वाइपर फेराईंदी आहे, जेका दज़ी असांजे अखि ते हवा जे ज़रिए किरे थी उनखे साफ़ कंदो आहे। इहो वाइपर आहे अखि जो। ही सभु वाइपर जेके गाॾियुनि ते लॻल आहिनि, इहे गाॾियुनि ते हली हली गाॾियुनि ते लीका विझी छॾींदा आहिनि, रहड़े छॾींदा आहिनि। ही उहो कुदरती बणायल वाइपर आहे, अखि जे मथां शीशो बि कोन्हे, अखि जे मथां को वॾो प्लास्टिक जो कवर बि कोन्हे, कुदरती सन्हड़े पाणीअ सां बणायल हिकु अहिड़ो परदो आहे जंहिंजे मथां इहो वाइपर पियो फिरंदो आहे। ज़िंदगी गुज़री वञे अखि ते ख़राश न ईंदसि। हिकिड़ी हिकिड़ी नेमत अल्लाह ताला जी एॾी वॾी। पोइ हुन चयो त मां सर्जरी कराए कंहिं ताज़े वफ़ात थियल माण्हूअ जी अखि, भला वफ़ात त थी वियो, कंहिं न कंहिं तरह सां मूंखे लॻायो या को माण्हू ॾे, मां क़ीमत भरियां। चई पूरी मिल्कियत थो ॾियां, 5 अरब रुपया मूं वटि आहिनि, भरियां थो, पर इहा मुंहिंजी पलक नथी लॻी सघे। ऐं मुंहिंजे अखि ते हर मिंट मिंट खां पोइ मूंखे हिकिड़ो बुड़ो आहे जेको मूंखे विझणो थो पए, न त मुंहिंजी अखि ते धूड़ थी पइजी वञे। हिन हवा में ऑक्सीजन में एतिरी धूड़ आहे। असां इंसान अल्लाह तबारक व ताला जे नेमतुनि जा केतिरा बेक़दर आहियूं। अल्लाह ताला असांखे इहे नेमतूं केॾियूं क़ीमती ॾिनियूं आहिनि। 5 अरबनि में अखि जे मथां पिंपड़ीअ जो पलक नथो लॻे। अल्लाह ताला इन्हनि अखियुनि खे हिफ़ाज़त जे लाइ इहा एतिरी ऑटोमेटिक इन्हनि अखियुनि जे पलकुनि में रखियो आहे सिस्टम, जो कंहिं शइ खे परे खां ॾिसंदो त अॻ ई अखियूं बंदि थी वेंदियूं, अञा वेझो थींदे ॾिसंदो ई न त अॻ ई अखियूं बंदि थींदसि। एॾो एहतियाती तदाबीरूं अल्लाह ताला तबारक व ताला रखियूं आहिनि। इन्हनि एहतियातनि सां जेको इंसानु ज़िंदगी गुज़ारींदो आहे, क़दुर सां, एहसास सां, अल्लाह तबारक व ताला जो शुक्रियो अदा कंदे जेको ज़िंदगी गुज़ारींदो आहे, अल्लाह ताला उनखे वधाए ॾींदो आहे। लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम। अल्लाह ताला फरमाए थो जेको मुंहिंजो नेमतुनि जो क़दुरु कंदो आहे उनखे नेमतूं वधाए ॾींदो आहे। नेमतुनि जो क़दुरु, अखियुनि जो क़दुरु कबो त अखियूं ॿ कोन थींदियूं, 4 कोन थींदियूं। वधाए इहो आहे त अखि ज़ाया कोन थींदी, नुक़सानु कोन थींदो। अखि जे ज़रिए दिली जेके ख़राश पहुचंदियूं आहिनि, ईमानी, इस्लामी, इस्लाही नुक़सान जेके थींदा आहिनि, अल्लाह ताला उहे हिफ़ाज़त में रखंदुसि, उन्हनि खां बचाईंदुसि। कन जे ज़रिए, कन खे सही इस्तेमालु कबो, कन जे ज़रिए ग़लति ॻाल्हि दिलि ते न वेंदी त दिलि बर्बादु न थींदी। ज़बान जे ज़रिए ग़लति खाधो, हराम परायूं शयूं न वेंदियूं त जिस्म जो वजूद जेको आहे इहो तयारु ई न थींदो हराम शयुनि मां, त वजूद मां हराम ऐं बुछड़ायूं बुरायूं ज़ाहिर ई न थींदियूं। इन्हनि समूरनि शयुनि जो एहसान सां, सलूक सां, एहसास सां जेकॾहिं इस्तेमालु थियो त पोइ इंसान जो फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। पर जेकॾहिं बेक़दरी ऐं नाशुक्रीअ सां इस्तेमालु कंदो त विख विख ते नुक़सानु पाईंदो। तॾहिं अल्लाह तबारक व ताला फरमायो लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम वलइन कफरतुम इन्न अज़ाबी लशदीद। जे मुंहिंजे नेमतुनि जी बेक़दरी कंदो त पोइ मुंहिंजी सज़ा बि सख़्तु आहे। अल्लाह पाक बेक़दरीअ खां बचाए, एहसान, एहसास सां ऐं क़दुरदानीअ सां रहण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।